नाज़रीन, रमज़ानुल मुबारक जो भलारो महीनो ईंदे ई आम वाहिपे जी शयुनि जा अघ आसमान ते चढ़ी विया आहिनि। आम माण्हू सख़्त परेशानी खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहे। ड्रिब महर शाह मां महमूद ॼण जी ही रिपोर्ट। मौजूद आहियूं डिंडल शहर में, जिते रमज़ान के बाबरकत महीने खां ईंदे ही महांगाई में ॾींहुं हुई। रमज़ान शरीफ़ हिकु बाबरकत महीनो आहे जिते दुनिया जे अंदरि माना मुख़्तलिफ़ रमज़ान जो जेको आहे अॼु टियों रोज़ो आहे, पर हिते जेको आहे असांजे शहर में जेके शयूं आहिनि खाधे पीते जो गोश्त आहे, मच्छी आहे, सब्जियूं आहिनि ऐं शरबत आहिनि, जेके फ्रूट आहिनि, उन्हनि जा जेके रेट ॿीणा थी विया आहिनि रमज़ान अचण खां। हीअ रमज़ान जो भलारो महीनो आहे, हिन में त आवाम खे रिलीफ ॾियणु खपे, रोज़ेदारनि खे रिलीफ ॾियणु खपे। काई बि हुकूमत नज़र कोन थी अचे, कोई बि चूंडियल नुमाइंदो नज़र नथो अचे। जेके हिननि शयुनि ते जेका रेट जेके हथरादू वधाया विया आहिनि, ऐं जंहिंजे करे जेके ग़रीब तबिको आहे उहो सख़्तु परेशान आहे। ऐं ॾियारीदार जेको आहे उहो हिननि जे पोच खां जेको आहे ॾियारीदार वारनि खां जेको आहे हीअ जेके शयूं आहिनि उहे पोच खां डिघियूं थी वियूं आहिनि। आसमान सां ॻाल्हियूं करण लॻा आहिनि। रेट जेके आहिनि मुख़्तलिफ़ शयुनि जा। असां DC खेरपुर खां मुख़्तियार किंगरी ऐं AC किंगरीअ खे अपील कंदासीं त शहर में जेके महांगाई आहे, हथरादू महांगाई ऐं रमज़ान जे भलारे महीने में जेका रमज़ान भलारे महीने में जेका आहे महांगाई कई वई आहे, उन ते जेको आहे ज़ाब्तो आंदो वञे ऐं ग़रीब आवाम खे रिलीफ ॾिनो वञे त जीअं ग़रीब आवाम रोज़ेदार जेको तबिको आहे त उहे जेके आहिनि रिलीफ हासिल करे सघनि। असां सिंध हुकूमत खे पुरज़ोर मुतालबो था कयूं त महिरबानी करे दुकानदारनि खे लिस्टियूं लॻायूं वञनि, क़ीमत जूं रक़म जूं कुझु बि चेक एंड बैलेंस न आहे। महिरबानी कयो हिननि खे लिस्टियूं मुहैया कयूं वञनि, उन्हनि खे चेक बैलेंस। हर साईं ग़रीब आवाम परेशान आहे साईं, मज़दूर तबिको आहे, अॼु चोथों रोज़ो आहे, अॼु को टियों रोज़ो आहे, अॼु का शइ कान्हे, का माण्हू परेशान आहिनि। सब्जी फ्रूट खाइण खां महांगो थी वियो, माण्हू सब्जीअ लाइ परेशान आहिनि साईं। गोश्त मच्छी त परे जी ॻाल्हि आहे, पर सब्जी बि ग़रीबनि जे पहुच खां दूर थी वई आहे। सो असां हुकूमत खां मुतालबो कंदा त महिरबानी करे ज़िले इंतिज़ामिया कुझु ई कोन वरितो आहे। असां आला इंतिज़ामिया खे पुरज़ोर मुतालबो था कयूं त नोटिस वठी अवाम बेचैन ख़तमु कयूं। साईं बिस्मिल्लाह रहमान रहीम। अॼु मीडिया वारनि जो मां थोराइतो आहियां जो असांजे ड्रिब में अची करे असांखे माम कपे हिसाब सां असांखे इंटरव्यू वठो वञे। सिंध गवर्नमेंट नवाब असांखे असां फोकस फरमायो अथई त बाबा जेको आहे सामाननि ते कंट्रोल कयो वञे, महांगाईअ ते। जो एतिरे मुल्की जा रेट महांगा आहिनि, गोश्त जा महांगा आहिनि, मिल्की जी स्टोर अथव जेको आहे गिहु खंडु थो मिले, ॿियो कुझु बि रेट ग़रीब आवाम रोज़ेदारनि खे कुझु बि नथो मिले। असां साईं मुराद अली शाह खे था चऊं, ज़िले खैरपुर में चरबट राजा अंधेर लॻियो पियो आहे, जेको आहे सिंध खैरपुर ज़िले खे ऐं सहूलियत